साबूदाणा ग़िज़ाइत सां भरपूर हूंदा आहिनि ऐं सवलाईअ सां मार्केट में मिली वेंदा आहिनि। घणा माण्हू इन्हनि खे खाइण खां पासो कंदा आहिनि छो त खेनि ख़बर नाहे हूंदी त हिन जा केतिरा फ़ाइदा आहिनि। साबूदाणनि खे कुझु जायुनि ते साबूदाणा बि चयो वेंदो आहे। साबूदाणनि खे आमतौर ते पेट जे बीमारियुनि खां बचाव या वरी बीमारियुनि ऐं कमज़ोर माण्हुनि या ॿारनि जी खुराक सम्झो वेंदो आहे, पर असल में इन्हनि खे सेहतमंद माण्हू बि इस्तेमाल करे सघनि था ऐं फ़ाइदो वठी सघनि था। साबूदाणा अछे रंग जा नंढा नंढा दाणा हूंदा आहिनि जेके ख़ुशख़ास जहिड़ा लॻंदा आहिनि ऐं ग़िज़ाइत सां भरपूर हूंदा आहिनि, जिन खे खीर सां वापरायो वेंदो आहे। साबूदाणा सवलाईअ सां हज़म थी वेंदा आहिनि ऐं जेकॾहिं इन्हनि खे नेराणे खाधो वञे त कब्ज़ ख़तम थी वेंदो आहे। उल्टी अचण समेत ॿियनि मसइलनि जे हल लाइ बि साबूदाणा खाइण जी सलाह ॾिनी वेंदी आहे। जल्द हज़म थियण खां सवाइ साबूदाणनि में मौजूदु निशास्तो ऐं हाई कार्बोनेट देर ताईं पेट भरियल रहण जो अहसास ॾियारींदा आहिनि ऐं वरी वरी खाइण जी तलब नाहे रहंदी। ग़िज़ाइत सां भरपूर साबूदाणनि में फाइबर, पोटेशियम, फोलिक एसिड, मैग्नीशियम, कैल्शियम, वाइटामिन्स ऐं आयरन हूंदा आहिनि। इन लाइ ही जिस्म खे भरपूर ताक़त ॾियण सां गॾोगॾु जिस्मानी कमज़ोरीअ खे ख़तम करण लाइ बहितरीन ग़िज़ा सम्झा वेंदा आहिनि।